अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 234 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 235 किस्त नंबर 65। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक चुरपुर कंदे नज़र ईंदी। हीअ ॾिसो दोस्तों हिते माइक चुरपुर कंदे नज़र अची रही आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 236 किस्त नंबर 65। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां कंहिंजो हथु नज़र ईंदो। हीअ ॾिसो हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां कंहिंजो हथु हिते चुरपुर करे रहियो आहे। दोस्तों हीअ मूंखे हथु त डायरेक्टर जो थो लॻे। दोस्तों तव्हांखे हीअ हथु कंहिंजो थो लॻे मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 237 किस्त नंबर 65। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु हीअ टोपी हिते पट ते पियल आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन वक़्तु हीअ टोपी हिते पट ते पियल आहे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां ॾिसो उहा साॻी टोपी हाणे हिन शख़्स जे हथ में आहे। जेका टोपी 2 सेकंड पहिरियां पट में पियल हुई यानी ज़मीन ते पियल हुई ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ उहा साॻी टोपी हाणे वरी हिन शख़्स जे हथ में कीअं आई। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 238 किस्त नंबर 65। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र ईंदो। हीअ ॾिसो दोस्तों हिते कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 239 किस्त नंबर 65। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे दोस्तों हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां कंहिंजो पाछो चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीअ ॾिसो दोस्तों हिते हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां कंहिंजो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों पोइ इहो पाछो कैमरामैन जो बि थी सघे थो, माइक मैन जो बि थी सघे थो ऐं डायरेक्टर जो बि थी सघे थो। दोस्तों तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीउ पाछो कंहिंजो थो थी सघे। मिस्टेक नंबर 240 किस्त नंबर 65। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हीउ कैमरा जो पाछो नज़र अची रहियो आहे ऐं दोस्तों हीउ वरी कैमरा जे ट्राइपॉड जो पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे हीउ कैमरा जो पाछो नज़र ईंदो ऐं हीउ वरी कैमरा जे ट्राइपॉड जो पाछो नज़र ईंदो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 241 किस्त नंबर 65। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चहिरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चहिरे जी तरफ़ रोशनी छिकींदो आहे फॉर्म। दोस्तों उन फॉर्म जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों उन फॉर्म जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों हिन फॉर्म खे हिन कैमरा जे फ्रेम में न आणींदा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।